अस्सलामुअलैकुम दोस्तों, केड़ा हाल आहिनि? खुश आहियो? उम्मीद आहे सब ठीक ठाक हूंदा। असांजे यूट्यूब चैनल रिज़ल्ट थरपारकर ते अचण ते अव्हांखे दिलि जे गहराइनि सां मलिकार चवंदा ऐं हिकिड़ो गॾोगॾु तव्हांखे इहो नंढिड़ो अर्ज़ु रखूं था त असांजो यूट्यूब चैनल रिज़ल्ट थरपारकर खे ज़रूरु सब्सक्राइब करियो, जीअं त असीं थोड़ा घणी मेहनत करे अव्हांजे लाइ वीडियो थर जे बारे में ठाहींदा आहियूं, उहे तव्हां ताईं बआसानी पहुची सघनि। अॼु मुहर्रम जी 9 तारीख़ आहे। जीअं त हर साल वांगुरु मुहर्रम जी 9 तारीख़ हज़रत मियां शाह गाज़ी रहमतुल्लाह अलैह जो मेलो सजायो वेंदो आहे। अॼु बि हर साल वांगुरु वो मेलो लॻी रहियो आहे। असां पाण वञूं पिया साईं जी ज़ियारत करणु ऐं मेलो घुमणु। तव्हांखे बि ज़रूरु ज़ियारत बि कराईंदासीं, मेलो बि घुमाईंदासीं। उन सां गॾोगॾु जेको बि विचा मंज़र आहिनि थरपारकर जा, या बरसाति वसण खां पोइ जेको थर कश्मीर थियो आहे, उहो बि तव्हांखे ज़रूरु ॾसींदासीं ऐं तव्हांखे इंजॉय कराईंदासीं। त उन सां गॾोगॾु इहो अर्ज़ु अवां भाइरनि दोस्तनि व्यूअर्स जे लाइ रखंदासीं त इन वीडियो खे मुकमल ॾिसंदा, तव्हांजा लख लाइक थींदा, असांजी बि हौसला अफ़ज़ाई थींदी। अवां दोस्तनि खे इहो बि ॿुधाईंदो हलां त असां यूट्यूब ते हींअर ई क़दम रखियो आहे, नवां आहियूं। असांखे तव्हांजे हेल्प जी ज़रूरत आहे, तव्हांजी हौसला अफ़ज़ाई जी ज़रूरत आहे। असांजूं छोटियूं मोटियूं वीडियो यूट्यूब ते आहिनि, ईंदियूं रहंदियूं। इंशाअल्लाह महिनत जारी रखंदासीं। तव्हां दोस्तनि खे ॾिसणियूं पवंदियूं, हौसला अफ़ज़ाई करणी पवंदी, जीअं असां अॻिते हली तव्हांजे लाइ कुझु सुठियूं, तमामु सुठियूं, बल्कि पूरे थर जूं ख़ूबसूरती वारियूं वीडियोज़ ऐं पूरे थर जी मालूमात कठी करे तव्हांजे आॾो पेश करे सघूं। असां हाणे थरकोल रोड ते वञी रहिया आहियूं। तमामु ज़बरदस्त हीअ रोड ठहियलु आहे। ज़बरदस्त इन जे करे ठहियलु आहे त इहो थरकोल जे लाइ आहे, पाण आवाम जे लाइ त न आहे। थरकोल जे करे ई पाण आवाम लाइ इहो वॾी हिकिड़ी सहूलियत आहे। हींअर पाण एंग्रो मोड़ खां अॻिते हली रहिया आहियूं। सफ़र जारी आहे, ख़ैर सां इस्लामगढ़ क्रॉस करे आया आहियूं। हाणे इस्लामगढ़ खां अॻियां रोड निकिरंदो आहे एयरपोर्ट जो, जेको एयरपोर्ट ते माई बख्तावर एयरपोर्ट ते वेंदो आहे। हाणे उहो वठंदासीं, त अवां साथ ई रहिजो। हितां खां एयरपोर्ट 18 किलोमीटर, चाचरो 55 किलोमीटर, उमरकोट 110, मीरपुर ख़ासि 175 किलोमीटर। इन मोड़ खे मेमण मोड़ सॾियो वेंदो आहे। इन ई मोड़ खां एतिरो दूर आहिनि। हाणे हीअ रोड जेको आहे इहो 1 वे ठहियलु आहे। अचण वारो अलॻि आहे, वञण वारो अलॻि आहे। उन जे करे हींअर थर में तरक़ी थी आहे, उहा थरकोल जे ई करे थी आहे। बक़ाया ॿियो थर आहे, उन्हनि में एतिरी तरक़ी न आहे जेतिरी इस्लामकोट तरक़ी थियलु आहे। इन करे असां इन सहूलियत जो भरपूर फ़ाइदो वठी रहिया आहियूं ऐं वठंदासीं। हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो रोड जे साइडनि खां जेका सावक लॻी पई आहे, इहा अल्हम्दुलिल्लाह हींअर पूरे थर में सावक आहे।
असांखे तमामु ॾाढी ख़ुशी थी आहे। बरसातूं पयूं आहिनि, थर साओ थियो आहे, कश्मीर वांगुरु लॻे थो बिल्कुलु। तमामु घणा सयाह घुमण ईंदा आहिनि, माण्हू घुमण ईंदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह एयरपोर्ट ते खैर सां पहुची चुका आहियूं, माई बख्तावर एयरपोर्ट ते। साम्हूं साम्हूं रोड जी लेफ्ट साइड रोड निकिरे पियो, इहो जेको एरो जो निशान लॻो पियो आहे, इहो ई एयरपोर्ट ते रोड वेंदो। बस 6 किलोमीटर आहे मेन रोड खां दूर। अल्हम्दुलिल्लाह अधो सफ़र तय थी चुको आहे, बाक़ी थोरो अधु कलाक जो सफ़र आहे, उहो ख़ैर सां तय थी वेंदो इंशाअल्लाह। पोइ हली साईं जी नगरी में हाज़िर थींदासीं। हाणे त रोड अहिड़ो बयाबान आयो आहे, रोड जे साइडनि खां तमामु ख़ूबसूरत नज़ारा आहिनि, तमामु दिलि खे वणंदड़ आहिनि। हीअ असीं हिकिड़े ॻोठ मां गुज़री रहिया आहियूं। ॻोठ जो नालो असांखे नथो अचे, पर तमामु लोकेशन ख़ूबसूरत आहे, मंज़र ख़ूबसूरत आहिनि, सावक ई सावक आहे। ॻोठ जो नज़ारो, भिट जो नज़ारो तमामु ख़ूबसूरत, दिलि खे वणंदड़। साईं पाण नंढड़ो रोड आहे, लिंक रोड आहे, साइडनि तां वरी वणकारी आहे। इहा वणकारी रोड जी ख़ूबसूरती अञा वधाए थी। साम्हूं ढगियूं वञी रहियूं आहिनि, रोड तां गुज़री रहियूं आहिनि। शाम जो टाइम आहे, शाम जे टाइम थर त कश्मीर खां मथे हूंदो आहे, कोमरी खां मथे हूंदो आहे। जी दोस्तों, वेजियार ॻोठ में पहुची चुका आहियूं। बसि हाणे सफ़र एतिरो न आहे, बल्कि ईअं चई सघिजे त पहुची चुका आहियूं। एतिरो सफ़र आहे जो हितां जा ई राह साईं जी नगरी तरफ़ वञी रहिया आहिनि, पैदल वञी रहिया आहिनि, रोड जे साइडनि खां वञी रहिया आहिनि। हितां खां तमामु दरगाह वेझी आहे, वेझो पहुची चुका आहियूं। बसि पाणी कुझु मिंटनि में हले हाज़िर हूंदा। उन खां पोइ तव्हांखे साईं जी ज़ियारत बि करायूं था ऐं साईं जो मेलो घुमायूं था। जेके बि हिते मंज़र आहिनि उहे तव्हांखे ज़रूरु ॾसींदासीं। फाइनली दोस्तों अल्हम्दुलिल्लाह पहुची चुका आहियूं। हीअ रोड साईं जी दरगाह तरफ़ वञी रहियो आहे। साम्ही साम्ही साईं जी दरगाह नज़र अची रही आहे। पूरे कलाक जे सफ़र खां पोइ असीं साईं जी नगरी में पहुची चुका आहियूं। बिल्कुलु मेले में ई आहियूं। साईं मीन शाह वाज़ी रहमतुल्लाह अलैह रोड जी साइडनि खां जेके माण्हू मुसाफ़िर आयल आहिनि, उन्हनि जूं बसूं बीठियूं आहिनि। हीअ गाॾियुनि जो नज़ारो अञा टाइम एतिरो न आहे थियो, तॾहिं बि तमामु रश वधी थी वई आहे। साम्हूं सेक्रेटरी वारा बीठा आहिनि, गाॾी अॻिते वञनि नथा ॾियनि, गाॾी हिते ई पार्क करणी पवंदी। जी फाइनली असां पहुची चुका आहियूं।
संगत लाइ तमामु घणा माण्हू आयल आहिनि साईं जी नगरी में। तव्हां वीडियो में ॾिसी सघो था, हीअ दोस्त सां गॾु आया आहिनि गाॾी में। हीअ ड्राइवर आहे। साईं जी दरगाह जा मंज़र तमामु ख़ूबसूरत श्रंगार थियल आहे। तमामु अला क़िस्म जी लाइटिंग लॻाई वई आहे। हीअ गैलरी वञण जे लाइ आहे। साईं जी ज़ियारत कंदा आहिनि जेके हिन गैलरी खां ई गुज़री अॻिते वेंदा आहिनि। माशाअल्लाह माशाअल्लाह सुभान अल्लाह। साईं जो रोज़ो मुबारक, साईं जी दरगाह मुबारक। साईं मियन शाह राज़ी रहमतुल्लाह अलैह तमामु घणो श्रंगार कयल आहे दरगाह मुबारक ते। साईं जी दरगाह जा मंज़र भिट खां मंज़र कैमरा में क़ैद कया विया आहिनि। भिट साइड खां सेम भिट ते मौजूदु आहियूं। मेले जा मंज़र आहिनि। मेलो हेठि लॻल आहे ॾार में। त दोस्तो अव्हांखे कीअं लॻी असांजी शॉर्ट वीडियो शॉर्ट व्लॉग, पंहिंजी राय कमेंट में ज़रूरु ॾिजो। उन खां पोइ हाणे असांखे ॾिजो इजाज़त। इंशाअल्लाह मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं ॾींदा इजाज़त।